अस्सलाम वालेकुम दोस्तों तव्हांजो पंहिंजो दोस्त जीवत कुमार अॼु हाज़िर थियो आहियां सिंधी इंटर जे सबक़ ॿिए सां गॾु जंहिंमें अॼु जी असांजी महान शख़्स डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जंहिंजो सिंधी अदब में तमामु वसी कमु कयल आहे उन ते असीं सरसरी नज़र विझंदासीं ऐं उन्हनि जा जेके MCQs आहिनि उन्हनि खे असीं हल करण जी कोशिशि कंदासीं। सो जेकॾहिं तव्हां मां हिन चैनल ते अगरि केरु नओं आहे त उन पुराणा वीडियो न ॾिठा आहिनि त लिंक मूं जेको आहे डिस्क्रिप्शन में ॾिना आहिनि समूरनि वीडियोज़ जा, त हू तव्हां ॾिसी करे जेको आहे लाभ हासिल करे सघे थो। सो बग़ैर कंहिं देर जे अॼु हलूं था सिंधी जेके 10 अहम सवाल आहिनि उन्हनि तरफ़, जेको सवाल डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी जे इल्मी अदबी कम सां मुंसलिक आहिनि उन्हनि तरफ़ हलूं था ऐं अचो त उन्हनि खे हल करण जी कोशिशि कयूं। सवाल नंबर पहिरियों अचे थो, डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जी जेका पैदाइश आहे उहा कॾहिं थिए, कहिड़े ईस्वी में डॉक्टर गुरबख्शानी साहब जेको आहे उहो पैदा थियो? 1846 ऑप्शन ए में, 1882, 1884 या 1848 ईस्वी। त सवाल नंबर पहिरियों जो सही जवाबु थींदो 1884 ईस्वी। डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उहो 1884 ईस्वी में पैदा थियो। ॿियो सवाल आहे, डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उहो कहिड़े शहर में पैदा थियो? डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उहो कहिड़े शहर में पैदा थियो? सखर, लाड़काणो, शिकारपुर या हैदराबाद? त सवाल नंबर ॿिए जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो हैदराबाद। डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उहो हैदराबाद शहर में पैदा थियो। सवाल नंबर टे तरफ़ हलूं था। सवाल नंबर टे आहे, डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उनजो कहिड़ो वॾो कारनामो आहे, कहिड़े रिसाले खे हुन जेको सहेड़ियो आहे जंहिंजे करे हुनखे वॾी हस्ती या सिंधी अदब में जेको आहे निमाया हैसियत हासिल आहे? त हुन कहिड़े शाइर जो जेको रिसालो आहे उनखे सहेड़ियो आहे ऐं उनजी सम्झाणी ॾिनी आहे? त पहिरियों शाइर आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटराई ऐं शाह इनायत सामी या सचल सरमस्त। त सवाल नंबर टे जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो शाह अब्दुल लतीफ़ भिटराई। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई जे रिसाले खे जेको आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जेको आहे उन सहेड़ियो आहे ऐं उनजी सम्झाणी पेश कई आहे। सवाल नंबर चोथों आहे पंहिंजो, त डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जे सहेड़ियल रिसाले में कुल देश सुर आहिनि, कुल केतिरा सुर आहिनि? जेको शाह जो रिसालो सहेड़ियो हो उनमें कुल केतिरा सुर आहिनि? इहो सवाल इंतहाई अहम आहे, मुख़्तलिफ़ कमीशन जे पेपर में बि इहो सवाल आयल आहे। त ऑप्शन ए आहे 30, ऑप्शन बी आहे 22, ऑप्शन सी आहे 18, ऑप्शन डी आहे 29। त इन जो सही जवाबु थींदो 18। डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी जेको रिसालो सहेड़ियो आहे उनमें कुल 18 सुर आहिनि। सवाल नंबर 5 आहे, त डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब जे सहेड़ियल रिसाले में साहब जेको रिसालो सहेड़ियो हो उनमें कुल घणा जुल्द आहिनि? मतिलबु त उहो जेको रिसालो आहे घणनि जुल्दनि ते मुबनी हो? पहिरियों ऑप्शन 2 जुल्द, ॿियो ऑप्शन 3 जुल्द, टियों ऑप्शन 5 जुल्द, चोथों ऑप्शन 4 जुल्द। त इन जो सही जवाबु थींदो 3 जुल्द। डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी जेको शाह साहब जो रिसालो सहेड़ियो हो उहो 3 जुल्दनि ते मुबनी हो। इन तरफ़ अचूं था, मुक़दमा लतीफ़ी किताब कंहिंजो लिखियलु आहे? मुक़दमा लतीफ़ी किताब सिंधी अदब जो इंतहाई अहम मशहूर किताब आहे ऐं काफ़ी प्रीवियस पेपर्स में इहो सवाल अची चुको आहे। त मुक़दमा लतीफ़ किताब जो मुसनफ़ केरु आहे या इन जो जेको लेखक आहे उहो केरु आहे? ऑप्शन पहिरियों आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी, ऑप्शन ॿियो आहे काको भेरूमल गरीब, ऑप्शन टियों आहे नारायण श्याम, ऑप्शन चोथों आहे सगन आहूजा। त सवाल नंबर 6 जो जेको सही जवाबु थींदो उहो थींदो डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी। मुक़दमा लतीफ़ी जेको किताब लिखियो आहे उहो लिखियो आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब लिखियो आहे। सवाल नंबर 7 आहे, लुआरी जा लाल किताब कंहिंजो लिखियलु आहे? लुआरी जा लाल किताब कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी, काको भेरूमल गरीब, नारायण श्याम या सिगन आहूजा? त इन जो सही जवाबु थींदो डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब। सवाल नंबर 7 जो सही जवाबु थींदो डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी साहब। लुआरी जा लाल जेको किताब लिखियलु आहे उहो लिखियलु आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शानी जो। सवाल नंबर 8 आहे, नूरजहां किताब कंहिंजो लिखियलु आहे? हाणे सिंधी अदब में नूरजहां किताब इंतहाई मशहूरु आहे, ठीकु आहे? त इन जो जेको लेखक आहे उहो केरु आहे? डॉक्टर होपचंद, काको भेरूमल गरीब, नारायण श्याम या सगन आहूजा? त 8 नंबर जो सही जवाबु थींदो
त नूरजहां जेको किताबु लिखियलु आहे उहो डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शाणी साहिब जो लिखियलु आहे। हाणे सवाल नंबर 9 आहे त नूरजहां जेको किताबु आहे उहो सिंधी अदब में इंतिहाई अहम त किताबु आहे, पर उहो कहिड़ी सिन्फ़ ते जेको किताबु आहे लिखियो वियो आहे। पहिरियों ऑप्शन अचे थो त छा उहो मज़मूननि जी सिन्फ़ जो किताबु आहे, या अफ़साननि जी सिन्फ़ जो किताबु आहे, आज़ाद नज़म आहिनि हुन में, या नावल आहे। त इन जो सही जवाबु थींदो 9 जो त नूरजहां जेको आहे उहो सिंधी अदब में नावल जी सिन्फ़ ते लिखियो आहे। मतिलबु नूरजहां हिकिड़ो नावल आहे जेको डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शाणी साहिबु लिखियो आहे। हाणे आख़िरी सवाल आहे, सवाल नंबर 10, शाह जो शेर ऐं शाइरी सबक़ु कहिड़े किताब तां वरितो वियो आहे? सिंधी 12वीं क्लास में जेको ॾिनो वियो आहे सबक़ु शाह जो शेर ऐं शाइरी, जो शेर ऐं शाइरी सबक़ु कहिड़े किताब तां वरितो वियो आहे? जेको सिंधी 12वीं क्लास में जेको ॾिनल आहे उहो शाह जो शेर किताब तां वरितल आहे, लतीफ़ी लहरूं किताब तां वरितल आहे, या मुक़दमा लतीफ़ी तां वरितल आहे, या मुक़दमा लतीफ़ियात तां वरितल आहे। त सवाल नंबर 10 जो सही जवाबु थींदो त शाह जो शेर ऐं शाइरी जेको 12वीं क्लास में ॾिनल सबक़ु आहे उहो मुक़दमा लतीफ़ी किताब तां वरितो वियो आहे। जेको मुक़दमा लतीफ़ी तव्हांखे ख़बर हूंदी डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। सो इहो अॼु जो अहम लेक्चर, जंहिंमें असां कोशिशि कई आहे त MCQs बेस ते जेको आहे मॉडल पेपर ठाहियो आहे डॉक्टर होपचंद मूलचंद गुरबख्शाणी ते, ऐं उनखे हल करण जी कोशिशि कई आहे तव्हांजे साम्हूं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।